हिते अहम ख़बर खां वाक़िया आगाही ॾींदाऊं त नून लीग पीपी पारां आईनी तरमीमुनि मामले ते ॻाल्हियुनि लाइ कमेटी क़ाइमु कई वई आहे। नून लीग पारां कमेटीअ में सागडार ख्वाजा साद रफ़ीक शामिल हूंदो। पीपी पारां नैयर बुखारी शहरी रहमान कमेटीअ में शामिल आहे। कमेटी मामले ते सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं कंदी आहे। कमेटी मौलाना फज़ल रहमान सां भी मुलाक़ात कंदी। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। नून लीग ऐं पीपीए पारां आईनी तरमीम वारे मामले ते ॻाल्हियुनि लाइ कमेटी क़ाइमु कई वई आहे। नून लीग पारां कमेटीअ में सागडार ऐं ख्वाजा साद रफ़ीक शामिल हूंदो। पीपी पारां नैयर बुखारी शहरी रहमान कमेटीअ में शामिल आहिनि। कमेटी मामले ते सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं कंदी। कमेटी अॼु मौलाना फज़ल रहमान सां भी मुलाक़ात कंदी। ही अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया त नून लीग ऐं पीपी पारां आईनी तरमीमुनि वारे मामले ते ॻाल्हियुनि लाइ कमेटी क़ाइमु कई वई आहे। नून लीग पारां कमेटीअ में सागडार साद रफ़ीक शामिल हूंदो। पीपी पारां नैयर बुखारी शहरी रहमान कमेटीअ में शामिल आहे। कमेटी मामले ते सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं कंदी। कमेटी अॼु मौलाना फज़ल रहमान सां भी मुलाक़ात कंदी। अवां खे अपडेट कयूं पिया अहम ख़बर जे हवाले सां त नून लीग ऐं पीपी पारां आईनी तरमीम वारे मामले ते ॻाल्हियुनि लाइ कमेटी क़ाइमु कई वई आहे। नून लीग पारां कमेटीअ में सागडार ऐं ख्वाजा साद रफ़ीक शामिल हूंदो। पीपी पारां नैयर बुखारी शहरी रहमान कमेटी में शामिल आहे। कमेटी मामले ते सियासी पार्टियुनि सां ॻाल्हियूं कंदी। कमेटी अॼु मौलाना फज़ल रहमान सां मुलाक़ात कंदी।